नाज़रीन नवाक सां हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो PTI जी जेल भरियो तहरीक जे हवाले सां बयान साम्हूं आयो आहे। अवांखे ॿुधायूं त इमरान ख़ान तोशाखाना केस में गिरफ़्तारी खां बचण लाइ जेल भरियो तहरीक जो छो शुरू कयो आहे। शर्जील इनाम मेमण चयो आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त लाहौर में रुगो 77 माण्हुनि गिरफ़्तारी ॾिनी। इमरान ख़ान जी हथ ठोकी जेल भरियो तहरीक जो ड्रामो पेशावर में थियण वारो आहे। संदसि वधीक चवणु आहे त PTI जे लॉन्ग मार्च ऐं धरणनि जी जेल भरियो तहरीक बि नाकाम थी वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त ड्रामेबाज़ इमरान न्यासी थिएटर वञी खोले रोड रस्तनि बदिरां थिएटर में ड्रामेबाज़ी करे पंहिंजे भटकियल रूह खे तस्कीन पहुचाए। इमरान अवामी मसइलनि जे हल लाइ जमहूरी कुवतुनि सां गॾिजी कमु करण बदिरां सर्कस लॻाए रहियो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो PTI जे जेल भरियो तहरीक जे हवाले सां बयान साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान तोशाखाना केस में गिरफ़्तारी खां बचण लाइ जेल भरियो तहरीक जो शो शुरू कयो आहे।